नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त दारावाहण खबर ॾींदा नेशनल प्रेस क्लब क़ंधरा जी नई चूंडियल2021 जे अहदेदारनि जे मान में पाकिस्तान राय हक ज़िले सखर जे अॻवाणनि पारां आजाणियो ॾिनो वियो। आजाणे में राय हक पार्टी जे ज़िले सदर इंजीनियर अब्दुल रऊफ कटपर, मौलाना सनाउल्लाह उस्मानी, कारी अब्दुल करीम बुरड़ो, मौलाना दीन मोहम्मद फारूकी, हाफिज मोहम्मद इंसाफ अब्बासी ऐं ॿियनि अॻवाणनि पारां नेशनल प्रेस क्लब क़ंधरा जे अहदेदारनि खे गुलनि जा हार पारां मुबारकूं ॾिनियूं। उन मौके ते नेशनल प्रेस क्लब क़ंधरा जे सदर फ़कीर अब्दुल मजीद कटपर, जनरल सेक्रेटरी सफदर पठान, अलादीन डेपर, जफर मुगल, काजी काशिफ, अब्दुल्ला हैद अब्बासी, हमीद सिंधी, असदुल्ला गांगरो ऐं ॿियनि पारां उन मौके ते ॻाल्हाईंदे चयो त असां हमेशह शहर जे मसइलनि खे उजागर करे आला ऐवाननि ताईं पहुचायो आहे ऐं इंशाअल्लाह अॻिते बि असां मसइलनि जे हल लाइ कोशान आहियूं ऐं असां पंहिंजे फर्ज़ खे निभाइण में का कोताही न कंदासीं। उन मौके ते राय हक पार्टी जे ज़िले सदर इंजीनियर अब्दुल रऊफ कटपर पंहिंजे ख्यालनि जो इज़हार कंदे चयो त नेशनल प्रेस क्लब हमेशह हक ऐं सच जो साथ ॾिनो आहे ऐं असीं हमेशह संदन सॾ में सॾ ॾिनो आहे ऐं नेशनल प्रेस क्लब क़ंधरा जे दोस्तनि सां शहरी मसइलनि जे हल लाइ कोशिशूं कयूं ऐं उम्मीद कयूं था त अॻिते बि साथ ॾींदासीं। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।